अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहियो A4 JDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था A4 JDO न्यूज़ सिटी रिपोर्टर महकम लिंड जी। मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते गवर्नमेंट सर्विस एंड स्पेशल एजुकेशन सेंटर पीर ज़ाकिरी सकरण तरफ़ां चांडिया पेट्रोल पंप खां प्रेस क्लब सकरण ताईं रीजनल डायरेक्टर अब्दुल हमीद, प्रिंसिपल नज़ीर अहमद चांडियो, उस्ताद आशिक हुसैन पठान, उस्ताद मोहम्मद नवाज़ कासकली, जावेद जलदारी, शहरी इत्तेहाद जे सदर मोहम्मद मुराद खानज़ादो, SDA अगवान मुसविर चौहान, एहसन खानज़ादो, असगरिया तहरीक अमल अगवान, मंजूर अली शाह, अल खिदमत अगवान, चाचा अनवर राजपूत, समाजी वर्कर अब्दुल हमीद आराई, सोशल वर्कर महबूब मक्सी, वज़ीर उनड़, समाजी अगवान जावेद अली सुमरो, न्याज लाशारी, विजय कुमार, कुर्बान शाह, वारिस नूनारी, नून लीग अगवान अमजद अली खानज़ादो समेत सभी शहरिन साहिबिन सिविल सोसाइटी स्पेशल शागिर्दनि जी अगवानी में जागरता रैली कढी वई। अगवान खिताब कंदे चयो स्पेशल ॿार हिन समाज हिस्सो आहिनि ऐं असांखे हिननि सां यकजहतीअ तौर हिननि वटि वञी वक़्तन बवक़्त हिम्मत अफ़ज़ाई करे हिन इदारे खे पंहिंजो सम्झी इदारे जी मालिकी करणु घुरिजे। हिन प्रोग्राम में स्पेशल ॿार क़ुरान पाक जी तिलावत कई ऐं शबाना पिणु नात पढ़ी। आख़िरी में मोहम्मद मुराद खानज़ादो पंहिंजे तरफ़ां स्पेशल स्कूल लाइ 20,000 रुपया ऐं हमदर्द सपुर प्रोग्राम जे अॻुवान काज़ी जावेद सनवाई पिणु 10,000 रुपया ॾियण जो ऐलान कयो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।